सिंध बजट अची वई आहे ऐं बजट में हर माण्हू दाऊं पियो करे त बजट में कुझु कोन्हे। तव्हां छा था सम्झो त तव्हांजो जेको इलाइक़ो आहे मीरपुर ख़ासि आहे या तव्हांजो इलाइक़ो आहे उन लाइ के स्कीमूं आहिनि या न आहिनि हिन बजट में? जी बिल्कुलु, पहिरीं खां पंहिंजे शहर जी ॻाल्हि कंदसि। उन में असांजो हिकिड़ो मेडिकल कॉलेज जी कंस्ट्रक्शन हुई जेका अञा जारी आहे। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन दफ़े असां नई स्कीम्स जे लाइ गवर्नमेंट जेको आहे बजट में पैसा कोन रखिया, असांजी का बि नई स्कीम कोन पई अचे ऐं सिर्फ़ु जेकी जारी आहिनि स्कीमूं पहिरीं वारियूं उन्हनि ते एलोकेशन कई। त असांजो मेडिकल कॉलेज मीरपुर ख़ासि ते जेका एलोकेशन कई वई आहे, उन खां अलावा बि कुझु आहिनि ही जेके डैमेज थिया हुआ इन्हनि में सैलाब ऐं बारिशुनि में जेके स्कूल्स ऐं काफ़ी तालीमी इदारा उन्हनि जी जेका रिपेयर ऐं रिहेबिलिटेशन आहे, अपग्रेडेशन आहे कॉलेजिस जी, अहिड़े तरीक़े जा जेके बि असांजा हुआ उन्हनि जी ज़रूरत हुई असांखे, असां पाण सजेस्ट बि कयो हो। त मूंखे ख़ुशी आहे त उन्हनि जी आहे हिन बजट में एलोकेशन। बाक़ी रही इहा ॻाल्हि त अवाम खे रिलीफ त तव्हां ॾिसो, सिंध हुकूमत वाहिद सूबो आहे असांजो सिंध सूबो, जेको हिन वक़्तु असांजी जेका सूरत हाल हुई हिन वक़्तु, त हिकिड़ो तमामु वॾा चैलेंजिस हुआ। हिकिड़ो इकनॉमिकल जेके चैलेंजिस अलॻि हुआ ऐं ग्लोबली जेका हिकिड़ी चइबो आहे त उन सिचुएशन अहिड़ी हुई असांखे पंहिंजे मुल्क में जेका जंग जी सूरत हाल हुई उन में इहो आहे त असांखे हिकिड़ो पंहिंजे बजट जो हिकिड़ो वॾो चंक 300 अरब रुपया जेके वफ़ाक़ खे ॾियणा पिया, जेका असांजी ज़िमेदारी आहे सूबनि जी। इहो आहे त वफ़ाक़ जेको मुश्किल में सूबनि जी मावनत करे थो, त कंहिं नेशनल इशू ते वरी सूबनि जी बि ज़िमेदारी आहे। जॾहिं 300 अरब रुपया वफ़ाक़ खे असांखे हींअर ॾियणा पिया, त उहा बि कटौती थी। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जी सूरत हाल रही, उन में असां हिन वक़्तु नयूं स्कीमूं कोन पिया आणियूं। बाक़ी रिलीफ त तव्हां ॾिसो, प्रो वुमेन असांजूं जेके आहिनि वुमेन एम्पावरमेंट जे लाइ तमामु घणो हिन में कुझु आहे। ऐं उन खां अलावा ज़रात त असांजी बेसिक जेका असांजी आहे, चइजे खणी मीशत जो दारोमदार ज़रात आहे, ज़रात ते इलाही घणो फोकस कयो वियो आहे। उन में असां हिकिड़े नंढे फार्मर्स जे लाइ, जिन वटि थोरियूं नंढियूं ज़मीनूं आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो लेजिस्लेशन जे लाइ बि आहे की उन्हनि जे लाइ ज़रूरी कानून साज़ी कई वेंदी ऐं उन्हनि खे जेको आहे हिकिड़ो उन्हनि जी मुआवनत ऐं उन्हनि जी जेका रेगुलेटर जो कमु जेको सिंध हुकूमत हूंदी, पर उन्हनि खे हिकिड़ी जदीद टेक्नोलॉजी, जदीद मशीनरी, ट्रैक्टर्स ऐं जेके बि शयूं आहिनि त उन्हनि जे लाइ उन में मुआवनत कंदी ताकी उन्हनि जी रसाई हुजे।